ॾुधाई जी नगरी हिक भेरो ॿीहर बदअमनी जे वर चढ़ी वई आहे। बिरशाह शहर जे वापारी सुनील कुमार खां नामालूम हथियारबंद रोक रक़म फुर करे फरार थी विया आहिनि। बिरशाह जे मेला ग्राउंड ते क़ाइम किरियाना जी दुकान ते 125 मोटरसाइकिल ते सवार टिनि नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते बिरशाह जे मशहूर वापारी सेठ लालचंद जे पुट सुनील कुमार खे यरगमाल बणाए सख़्त तशद्दुद बाद खांसि 8 लख रुपयनि खां वधीक रोक रक़म फुर करे सरेआम दीदा दिलेरी सां फायरिंग कंदा फरार थी विया। जॾहिं त बिरशाह पुलिस वारदात बाद 20 मिंट देर सां पहुती मुतासिर वापारी जे पीउ सेठ लालचंद ईश्वर दास ठांगूमल ऐं ॿियनि IG सिंध पुलिस DIG हैदराबाद ऐं SSP मटियारी खां फौरी तौर ते नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ करण जी घुर कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।